अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शाद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिन असांजी नंढड़े वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारे एपिसोड जे बारे में ऐं कहाणी जे बारे में। जेको अॼु ड्रामा रिव्यू कंदासीं दुलाब जी ख़ासियत बि ॿुधाईंदुसि तव्हांखे। जेको ॿियो न्यूज़ सोप सीरियल मेहरान टीवी वारनि जो अचण वारो आहे उन जे बारे में भी कुछ गुफ्तगू करनी है तव्हां सां। तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जी तव्हां खां का बि अपडेट मिस न थिए, कहिड़ी बि ॻाल्हि तव्हां खां मिस न थिए। लाइक सब्सक्राइब शेयर करे छॾियो जीअं ॿियनि दोस्तनि खे बि इन शइ जो फ़ाइदो पवे। सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों दुलाब में तव्हां क़िस्तां ॾिठियूं आहिनि सभई, ऐं दुलाब में हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंसूर खान जो दुश्मन जेको रहज़न हुयो, रहज़न जी दुश्मनी पहिरियों त मंसूर खान सां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहनवाज़ खान जे करे हुई। जॾहिं हाणे रहज़न जी सौट सां यानी ककर जी भेण सां मंसूर खान मिली चुको आहे, हाणे ठारो सभु फ़ोटू वग़ैरह कढी वञी ॾेखारिया आहिनि रहज़न खे त बाबा हे कहाणी ईअं आहे, मंसूर खान कून सां मिलंदो आहे। हाणे इन जे करे मंसूर खान जी दुश्मनी डायरेक्ट रहज़न वारनि सां थी वई ऐं रहज़न चवंदो इहा फ़ोटू डिलीट करे छॾ, ॾेखारणा न आहिनि ककर खे। जे ककर खे तूं ॾेखारींदे ककर जेको आहे डायरेक्ट वञी मारींदो मंसूर खान खे ऐं पंहिंजी भेण खे बि मारे छॾींदो। ऐं इहो जेको आहे वरी उनजा शहदाई मंसूर खान जा असांखे कोन छॾींदा, उनजा हज़ारनि जी तइदाद में शहदाई आहिनि। अहिड़े हिसाब सां हू इहा कोशिशि कंदो त कंहिंखे बि इहा शइ न ॾेखार ऐं ठारे खे रोकींदो त असां हाणे मंसूर खान सां विढ़ंदासीं, प्लान कंदासीं, कंहिं तरीक़े सां कंदासीं, तकड़ न कयो तव्हां इन शइ जी, ऐं ठारे खे इन शइ जी ॻाल्हि रोकींदो। मंसूर खान जी दुश्मनी हाणे ठारे सां रहज़न सां सिधी थी वई। पहिरियों इन्हनि सां सिधी दुश्मनी न हुई, हाणे सिधी थी वई। पहिरियों ही मुराद जे करे वेठी रहिया ऐं मुराद खे ठिकाणे लॻाए छॾियो। कंहिं लॻायो ठिकाणे तव्हां ॾिठो शाहनवाज़ खान। हाणे शाहनवाज़ खान इहा ॻाल्हि कंदो त मां हुनखे जेल मोकिले छॾियो आहे, हाणे तव्हां मंसूर खान खे मारियो। हाणे हिते जेको आहे रहज़न वारा चवंदा बिल्कुलु असां मारींदासीं, उनखे असांजी पंहिंजी उन सां दुश्मनी थी वई आहे, लेकिन उन सां घटि न आहे करिणो, कुझु ॾींहुं वेट करिणो आहे, अहिड़े तरीक़े सां मारींदासीं जंहिं कंहिंखे ख़बर न पवे। सुभाणे इन जा शहदाई वरी असांखे न छॾींदा। ड्रामो ज़बरदस्त बणिजी चुको आहे। मंसूर खान जी कहाणी दोस्तों ज़बरदस्त ऐं बहितरीनु बणिजी चुकी आहे। हक़ीक़त पुछो मंसूर खान जा जेका डायलॉग आहिनि उहे सभई सिंध वासियुनि खे वणनि था, ख़ासि करे तव्हां असां जहिड़े नौजवाननि खे इहे डायलॉग वणनि था कामरेड जा ऐं सिंध जा। इन जे करे हीउ ड्रामो पॉपुलर बणिजी चुको आहे। अॻिते हाणे वधंदो वेंदो ऐं जी पॉपुलरिटी वधी चुकी आहे। जेको मेहरान टीवी वारनि जो जेको ड्रामो आहे दोस्तों तमामु जल्द बक़ाया उनजी अपडेट्स तव्हां सां शेयर कंदुसि। अदाकारनि जे काफ़ी अदाकारनि जे बारे में मां पोइ किस्से में ॿुधायो त बाबा उन में ज़ुल्फ़कार बुर्दी, लाला रफ़ीक, ज़हूर, काफ़ी दोस्त बार बार मुझे सवाल करनि था, कमेंट करनि था वेरनि जी बस्ती में मूसा आहे। मूसा जो दोस्तों ड्रामो ॿियो आहे जेको मेहरान टीवी ते हलंदो, उन में लाला रफ़ीक ज़हूर आहे यानी मूसा आहे उन में, लेकिन वेरनि जी बस्ती में जी ॻाल्हि मां नथो कयां, उहो ॿियो ड्रामो आहे। उनजो नालो फ़िलहालु मां नथो ॿुधाए सघां, मूंखे मना कई वई आहे। जीअं उहो मालिक इजाज़त ॾींदा मां तव्हांखे ॿुधाए छॾींदुसि। उहो ॿियो सोप सीरियल आहे, उन में ज़ुल्फ़कार बुर्दी, कमाल खान यानी अहमद अली शेख, मूसा आहे, शमा सिंधी आहे, काफ़ी सारा अदाकार आहिनि। कंहिंजा नाला मां ॿुधायां उहो बि तमामु जल्द साम्हूं उनजी अपडेट्स बक़ाया आणींदुसि। जीअं मूंखे उहा इजाज़त ॾींदा सॼी लिस्ट तव्हांजे साम्हूं रखंदुसि अदाकारनि जी। ऐं तव्हांखे दोस्तों मां इहा ॻाल्हि कंदुसि त ग़ुलाम हुसैन जी पॉपुलरिटी ड्रामे जी बिल्कुलु घटिजी वई आहे। तव्हां ॾिठो आहे उहा छाजे करे, मां उहा बि तव्हांखे अजरक टीवी ते ॿुधाए चुको आहियां, अजरक इन्फो चैनल ते। उहा इन जे करे घटिजी वई आहे त ग़ुलाम हुसैन पाण बि न आहे उन में, मुख़्तियार बि न आहे, रांझण बि नज़र नथो अचे, हैबत खान बि नज़र नथो अचे, ऐं जेको आहे दोस्तों ज़ुल्फ़कार बुर्दी बि नज़र नथो अचे। सिर्फ़ु कुहाड़ी खयूं, हिकु सोढल घुमंदो थो अचे, ॿियो शेरू घुमंदो थो अचे। इन जे करे ऐं ॿियो दुलाब बि उन ड्रामे खे धकु ॾिनो आहे। तमामु जल्द मुंहिंजे ख़्याल में ग़ुलाम हुसैन खे बि पूरो खोटाईंदा ड्रामे खे ऐं उन मां बि जान छॾाईंदा। दोस्तों हीउ वीडियो हुयो नंढिड़ो अॼु जो जेको असां तव्हां शेयर कयोसीं। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।